मसलो इहो आहे कि दुनिया खे घणी पैसा पिया मिले, घणी बीमारी शिमारी लाइ आउं अंधो आउं बीमार आहियां, सम्झी वई। मुंहिंजे घर में का शइ कोन्हे, एतिरो हुकूमत मथां वठी ॾियो बि वेठा आहियो, मां चयो दुआ कंदुसि, आउं मिसकीन आहियां। औलाद केतिरी आहे? औलाद 3 पुट आहिनि, मूं तोखे ॿुधायो न, 2 छोकिरियूं 3 पुट आहिनि। अच्छा, ॿियो छा कंदा आहियो, हरपो वग़ैरह? हा, मां त हरपो कंदो हुअमि 6 सालनि खां पोइ। ही वॾो आहे न छोकिरो, इन खे लॻायो हार्प ते। हींअर घरू छा हालात आहिनि अव्हांजा? घरू हालात छा आहिनि, हाल देख भला कुझु बि कोन्हे, हालत मड़ी हालत कीअं, सॼो ॾींहुं 150 रुपया ॾे तॾहिं हिते गॾागाड़ी जा हकिलियो आहे, उहो मां खणी अचां मड़ी, हाणे उन में की थो थिए। इहे एतिरो डॉक्टर ई वेठो हुए, हिते जॾहिं आऊं अचां त मूंखे इलाजु करियो। अॼु मूं चौधरी रहमान चयो तूं हुते वञ, तुंहिंजो दुनिया खे बि मिले थो, इलाज लाइ पाण मिली वेंदा पैसा, तॾहिं हिन खे मुंहिंजो तूं हल डॉक्टर वटि हलां थो। ही ॾंदनि में सूरु, अखीं नाभीन ते थी वियोसि, पाण सफ़ा नाभीन आहियां, कुझु कोन थो रहे, ॾंदनि में सूरु, अखियुनि में सूरु। हा, हा इलाज थिए, पर पैसा मिलनि त इलाज लाइ करां, चङो भलो कुझु अहिड़ो वेठो त रहां सॼा।